अस्सलाम वालेकुम। गुज़िरियल वीडियो के अंदर असी तस्वीर जो बैकग्राउंड रिमूव कयोसीं। हिन वीडियो के अंदर असी हिन तरह जो कार्ड ठाहिण सिखंदासीं एक आम मोबाइल ते पिक्सल लैब की मदद से। पिक्सल लैब की हिकिड़ी ख़ुसूसियत इहा है तो इहो ऑफलाइन है, यानी इहो ऑनलाइन ना हलंदो। पिक्सल लैब तव्हां आम रूटीन में भी इस्तेमाल करे सघो था। हाँ, हिन कार्ड के अंदर तमाम सिंपल शयूं इस्तेमाल कई वयूं आहिनि। हिन जे अंदर असां छा कयो आहे, सिंपल असां सभ खां पहिरियां त गूगल तां बर्थडे जो बैकग्राउंड सर्च कयोसीं त असांखे हीउ हिकिड़ो बैकग्राउंड मिलियो गूगल जे तरफ़ां। असां उतां डाउनलोड कयोसीं। हाणे इन ते तव्हांजी मर्ज़ी आहे त तव्हां खोड़ सारा बैकग्राउंड्स पिया आहिनि, तव्हां उन्हनि मां कोई बि डाउनलोड करे इन खे इस्तेमालु करे सघो था। ॿिए नंबर ते हिन में इस्तेमालु थींदड़ टेक्स्ट, यानी हीउ जेको टेक्स्ट आहे असां जेको उन तस्वीर में इस्तेमालु कंदासीं, इहो डाउनलोड कयो आहे। तव्हां कहिड़ो बि टेक्स्ट इस्तेमालु करे सघो था, डाउनलोड करे सघो था, पंहिंजा बि उन तस्वीर जे अंदरि लिखी सघो था। ॿी तव्हांखे ॻाल्हि ज़हन में हुजे त जॾहिं बि तव्हां कोई कार्ड ठाहियो था त टेक्स्ट हमेशह अहिड़ो डाउनलोड कंदा कयो जंहिंजो बैकग्राउंड वन कलर हुजे, छो त उनखे ड्राइण में आसानी थींदी आहे। जीअं तव्हां वन कलर ड्राहींदव त तव्हांजो जेको आहे सो हू नालो चिठो थी बीहंदो ऐं उहो बैकग्राउंड ख़तमु थी वेंदो। जीअं असां हिन जो वाइट बैकग्राउंड ख़तमु कंदासीं। सो इहे टे शयूं कहिड़ियूं, हिकु त तव्हांजो नालो टेक्स्ट हुजे तव्हां वटि, प्लस में उहो बैकग्राउंड, ऐं उन खां बाद में तस्वीर अगरि रखणु चाहियो था त उहा तव्हांखे ऑलरेडी उनजो रिमूव विझी कंदव। ऐं ॿियो असां उन जो नालो लिखंदासीं जंहिंजो कार्ड ठाहियूं था, उहो असां पिक्सल लैब जे अंदरि ई कंदासीं। सोचो त पंहिंजो पिक्सल लैब ते हिन कार्ड खे ठाहिणु स्टार्ट कयूं था। सो सिंपली असां पंहिंजे मोबाइल मां पिक्सल लैब खे ओपन कंदासीं। जीअं ई असांजी पिक्सल लैब ओपन थींदी, असां हिन ऑप्शन जे अंदरि वञी करे फ्रॉम गैलरी कंदासीं ऐं गैलरी मां उहो डाउनलोडेड बैकग्राउंड सिलेक्ट कंदासीं। जीअं बैकग्राउंड सिलेक्ट थिए त हीअ टेक्स्ट जेके हुन जा डिफ़ॉल्ट आहिनि उनखे डिलीट कंदासीं ऐं सिंपली असां वञी करे पंहिंजी तस्वीर हिन ऑप्शन ते क्लिक करे इम्पोर्ट करे ईंदासीं। उहा तस्वीर जेका असां ऑलरेडी रिमूव विझी करे चुका आहियूं। हीअ तस्वीर असांजी हिते अची वई असांजे साम्हूं। हाणे हिन जी जॻह सभ खां पहिरियां सिलेक्ट कंदासीं त कहिड़ी जॻह ते हुजणु घुरिजे। अगरि तव्हां हिन तस्वीर खे मथे रखो था ऐं हिन जे हेठां हिकिड़ियूं किनारियूं आहिनि जेके मतिलबु ऑकवर्ड लॻंदियूं, त हिन किनारियुनि खे स्मूथ करण लाइ छा कंदासीं, हिन तस्वीर खे सिलेक्ट कंदासीं, इरेज़र में वेंदासीं ऐं हीउ जेको ऑप्शन आहे इहो असांजी स्मूथनेस खे वधाईंदो आहे। हिनखे फुल कंदासीं या हिनखे नॉर्मल रखी करे कंहिं जॻह ते इरेज़र जी साइज़ खे ॾिसंदासीं ऐं हेठे पासे ॾांहुं हिनखे थोरो लॻाए छॾींदासीं त जीअं स्मूथ नज़र अचे। हीअ असांखे हार्ड नज़र न अचनि कॉर्नर्स। तव्हां ॾिठो त असांजो हाणे तस्वीर हेठां स्मूथ थी चुकी आहे। असां हिनखे पंहिंजी साइज़ ते रखंदासीं। हाणे असां हिन तस्वीर जी अगरि कलर फिल्टर्स कंदासीं त बहितरु आहे। अगरि ज़रूरत आहे हुन तस्वीर खे, असां हिन कलर फिल्टर्स में वेंदासीं, ब्राइटनेस खे थोरो वधाईंदासीं छो त असांजो बैकग्राउंड ब्राइटन आहे, ऐं थोरो कंट्रास्ट खे वधाईंदासीं त जीअं तस्वीर थोरा कलर्स हुन जा तेज़ नज़र अचनि। असां हिनखे ओके कयोसीं। हीअ असांजी तस्वीर रेडी थी वई। हाणे असां छा कंदासीं, साॻे ई जॻह ते क्लिक करे इम्पोर्ट में वञी असां उहो टेक्स्ट खणी ईंदासीं जेको असांखे हिन जे मथां लॻाइणो आहे। असां हीउ टेक्स्ट खणी आयासीं। हिन जो रिमूव कीअं कंदासीं बैकग्राउंड, सिंपली इन ई तस्वीर ते क्लिक थियल हुजे, असां हिनखे अॻिते स्लाइड कंदा ईंदासीं त इरेज़ कलर ते अची इनेबल कंदासीं। इनेबल कंदासीं त हिन जो बैकग्राउंड ख़तमु थी वेंदो। यादि रखो त हमेशह कॾहिं कॾहिं मिसाल असांखे उन जे अंदरि को ॿियो कलर इरेज़ करिणो हूंदो आहे, हिन जॻह ते क्लिक करे हिन मां असां हुनजो छा कंदासीं, कलर सिलेक्ट कंदासीं। फ़र्ज़ु कयो असां रेड कलर सिलेक्ट कयूं था त रेड कलर रिमूव थी वेंदो, पर असांखे रेड कलर न आहे रिमूव करिणो। साॻे ई तरीक़े सां फिल कलर ते क्लिक करे असां वाइट फिल करे क्लिक कंदासीं, वाइट ते ओके कयोसीं, येस कंदासीं। सो तव्हांजे साम्हूं आहे त हीउ सिंपल असांजा टेक्स्ट अची विया आहिनि। हिन टेक्स्ट खे असां पंहिंजी जॻह ते रखंदासीं जंहिं जॻह ते असांखे सूटेबल लॻंदा। असां हिन टेक्स्ट खे शेडो बि ॾेई सघूं था। हितां शेडो में क्लिक करे इनेबल कंदासीं। फ़र्ज़ु कयो वाइट ॾियूंसि था त थोरो हुननि खां निखरी बीहे थो, या अगरि टोटल बैकग्राउंड येलोइश आहे त असां हिनखे येलोइश बि करे सघूं था। उहा डिपेंड करे थो तव्हांजे टेक्स्ट ते ऐं तव्हांजे कलर्स वग़ैरह ते। असां फ़िलहालु हिनखे लाइट येलो करे ओके कयूं था। क्रीम कलर आहे, हिनखे ओके कयोसीं। असां हिनखे टेक्स्ट खे हिन जॻह ते रखंदासीं। फर्दर असां हिन सां का बि मूवमेंट न कंदासीं छो त असां फ़िलहालु असांखे हीअ हिन जॻह ते ओके लॻे थो। उन खां पोइ ए ते क्लिक करे टेक्स्ट ते क्लिक करे असां उन जो जंहिंजो कार्ड ठाहियूं पिया असां उनजो नालो लिखंदासीं। हीअ सिंपल हिन जा नालो लिखिजी वियो। ऐं ॾिसो वाइट कलर में आहे त सभ खां पहिरियां हिन जो कलर जेको असांखे बहितरु लॻे असां हिनखे ब्लू सिलेक्ट कयूं था, ओके कयोसीं। पोइ असां फ़ॉन्ट में वञी करे असां हिन जो को फ़ॉन्ट ॾिसंदासीं जेको असांखे बहितरु लॻे हिन तस्वीर जे हिसाब सां, कार्ड जे हिसाब सां।
फ़र्ज़ु कयो ही फैंसी आहे कोई, असां हुनखे सिलेक्ट कयूं था, ओके कयोसीं। हीअ हिन जो बाय डिफ़ॉल्ट आहे, तव्हां वटि बि हूंदो डेफिनेटली। स्ट्रोक में वेंदासीं, हिन खे थोरो बोल्ड कंदासीं, ओके। हिन खे थोरो हिन विचें उन तां उन तस्वीर जे हिसाब सां असां हुनखे थोरो स्लाइड कंदासीं त जीअं हुन सां अखरनि सां मैच करे। हाणे असांजी साइज़ वधाईंदासीं हिन तरीक़े सां, साइज़ जिते असांखे सूटेबल लॻंदी। सिंपल तव्हांजो ही बर्थडे कार्ड रेडी आहे। अच्छा, हाणे असां छा कंदासीं, असांखे ॾिसूं था त हिन काई बि वधीक एक्टिविटी नाहे करणी। असांखे बहितर लॻे थो इहो कार्ड, असां सेव में वञी सेव एज़ इमेज में वेंदासीं ऐं हिते आहे क्वालिटी, जंहिंमें डिफ़ॉल्ट लॻियल आहे। उन जे एरो ते क्लिक करे तव्हां हिनखे अल्ट्रा कंदव। हिते JPG फ़ॉन्ट रखिणो आहे असांखे, सेव टू गैलरी, हे असांजो गैलरी में सेव थी वेंदो। हाणे असां गैलरी में ॾिसंदासीं असांजो बर्थडे कार्ड रेडी आहे। सो अहिड़े तरीक़े सां तव्हां ज़बरदस्त बर्थडे कार्ड ठाहे सघो था। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त हमेशह जेका क्रिएटिविटी हूंदी आहे, जेको डिज़ाइनिंग हूंदी आहे, उहा तव्हांजे ज़हन में हूंदी आहे। तव्हांखे छा करिणो हूंदो आहे, उहा जिते जिते तव्हांखे सूटेबल लॻे तव्हां उनखे उन जॻह ते प्लेस कंदव। हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टूल आहे उनखे ठाहिण जो। वधीक जेका डिज़ाइनिंग हूंदी आहे उहो डिज़ाइनर पंहिंजे ज़हन में रखंदो आहे, जीअं उनखे कार्ड या काई बि शइ डिज़ाइन करणी हूंदी आहे। सो वरी मिलंदासीं हिकु नेक्स्ट वीडियो जे अंदरि। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।